घोटकी में जमील महर की रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत शाह घोटकी की दस्तूरी गॾिजाणी अयाज़ लतीफ़ दायो की सिदारत हेठि उस्ताद मोहम्मद बख्श आरबानी की मेज़बानी में थी गुज़री, जंहिंमें अल्लाह वरायो बोलदार गज़ल, अली मंसूर गज़ल, नवीद मुंतज़िर गज़ल, आसी अजीब गज़ल ऐं वाजिद गिरानी गज़ल तनक़ीद जे लाइ पेश किया। उन्हनि तख़लीक़नि ते रऊफ़ पारस दायो, सिकंदर मंगसी, मोहम्मद बख्श आरबानी, नदीम मलन, राजा बोसदार, सारंग कलादी, अब्दुल हसीब ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त इहा ई शाइरी माण्हुनि जे दिलनि में जॻह पैदा कंदी आहे, जंहिंमें धरती जो दर्द, तकलीफ़ूं ऐं उन्हनि जो इज़हार बि शामिलु हुजे। उन्हनि चयो त सिंधी शाइरी जिदत जे रस्ते ते तमामु घणो पंधु कयो आहे ऐं इहो सफ़रु जारी ऐं सारी आहे। उन्हनि चयो त हर दौर में शाइरी पंहिंजे हालतुनि खे पेश कंदी आहे, छाकाणि त शाइर समाज जो नब्ज़ शनास हूंदो आहे। सदारती राय ॾींदे अयाज़ लतीफ़ दायो चयो त सिंधी अदबी संगत पंहिंजे देश, धरती ऐं ॿोलीअ जो अहम मोर्चो आहे, जंहिं सिर्फ़ु दस्तूरी गॾिजाणियुनि ताईं पाण खे महदूद न रखियो आहे, पर सिंध जे ख़िलाफ़ु थींदड़ हर साज़िश में भरपूर मज़ाहमत कई आहे। हिन वक़्तु कैनालनि जो इशू हुजे, कारूंजर जी कटाई जे लाइ हुकूमती हथकंडा हुजनि, पर सिंधी अदबी संगत जे कारकुननि जी जदोजहद क़ाबिल फ़ख़्रु आहे। आख़िर में हुन पंहिंजी वाई पेश कई। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त सिंधी अदबी संगत सिंध जी सॾ ते सिंधी ॿोली, क़ौमी ॿोली जागृता मुहिम जे सिलसिले में शानदार प्रोग्राम कया वेंदा ऐं 21 फरवरी ते सगा, गस्टा ऐं सभिनी क़ौम परस्त ऐं सिंध धुरियनि सां गॾिजी प्रेस क्लब खां पिपल चौक ताईं भरपूर रैली मुनक़िद कई वेंदी।